सुल्तानकोट ऐं भर पासे महांगाई सबब रहवासियुनि जूं दाहूं निकिरी वियूं आहिनि। सनद चवणु आहे त तेल महांगो थियण हर शइ जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। ॿ वेला मानी खाइण बि ॾुखियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट में वफ़ाक़ी गवर्नमेंट पारां तेल जा अघ वधण बाद जेके आम वाहिपे जूं शयूं आहिनि उन्हनि जूं क़ीमतूं चोट ते चढ़ियूं आहिनि। फ्रूट आहे साईं, फ्रूट 30 रुपया किलो, अॼु 200 रुपया किलो आहे साईं। ग़रीब माण्हू काॾे वञे, रोंबे जी करे, बीमारियुनि जी करे, शाबाश इमरान ख़ान खे अञा हाणे सिर रहिया अथसि, बाक़ी ॿियो हाल पूरा थी विया बाबा। हिननि त बाबा बाह बाही छॾियो आहे, मरी वियो जीअण जंजाल आहे। हाणे 200 रुपया 270 गिह, हाणे काथे मिठाई खंड बस रुखी मानी खाऊं था बसर वग़ैरह सां। मेले में मज़ो न आहे। अल्लाह नवाज़ शरीफ़ खे आने को अदालत बादशाह ग़रीबनि जो इज़त बचे, महांगाई थे, ॿियो असांखे कुझु बि न खपे। असां हलाल रोज़ी पंहिंजो कोडर हाणे पेट पालियूं था, मज़ूरी उहा बि बचत न आहे। काॾे वञूं भले। ॿियो जेको नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुयो इहो बिल्कुलु असां उन ते मुतमिन आहियूं, छो त सस्ताई बि हुयो और इन में गुंडागर्दी भी न हुयो, चोरी लोफरी भी न हुयो, अमन हुयो। जेडी माल सॼो ॾींहुं पंहिंजो रोज़ी कयूं पिया, जेडी टाइम वञूं पिया रात जो, को बि असांखे को ख़तरो ख़्याल न हुयो। जेसिताईं ॿियो साल आहे असांजो कारोबार डाउन थी विया आहिनि महांगाई जे करे। महांगाई थी वई आहे, माण्हू अचनि नथा, जो ॿियर नथा अचनि। कम त पहिरियों मिलंदो 450 500 रुपया माण्हू, हाणे 850 900 रुपया माण्हू किरायो भाड़ो वर्षे। को असांखे लॻी नथो, सॼो ॾींहुं बीठूं मज़ूर माण्हू 300 400 ॼाणे खणूं, घर हलायूं, बचा पालियूं, बीमारी पेट सां मुंहुं काॾे वञूं। असांखे को लॻी नथो, साईं महांगी थी वई आहे। असां इमरान ख़ान खे हुकुमरान खे सभिनी खे अपील कयूं था, महिरबानी करे ससाइ बि कई वञे, माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे, का शइ आहे कोन। त नाज़रीन, हिते शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो हो त शइ जूं वाहिपे जूं शयूं जेके बि आहिनि उहे चोट ते हुननि जूं क़ीमतूं चढ़ी वियूं आहिनि। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां इहा अपील कई आहे सिंध गवर्नमेंट मां त वाहिपे जी शयुनि ते कंट्रोल करे सस्ताई में जेके शयूं आहिनि ॾिनियूं वञनि। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार चांडियो, KTN न्यूज़ सुल्तान।